मिसाल तौर पाण वटि हिकिड़ी मसावात आहे y बराबर 1/2 x माइनस 3 ऐं पाण खे हिकिड़ी अहिड़ी लकीर ठाहिणी आहे हिन ग्राफ में जेका हिन इक्वेशन खे हर पॉइंट ते हर टुके ते सेटिस्फाई करे। आसान सिंधी में पाण इहो सिखणु चाहियूं था त हिकिड़ी इक्वेशन मां हिकिड़ी लकीर कीअं ठाहे सघिबी आहे। सो अचो त हिनखे ठाहियूं था। सभ खां पहिरियां पाण एक्स ऐं वाई जी टेबल ठाहियूं था। हीअ एक्स आहे ऐं हीअ आहे वाई। एक्स जो वैल्यू पाण हिन पासे खां रखंदासीं ऐं जेको नतीजे में वाई जो वैल्यू मिलंदो उहो हिन पासे खां रखंदासीं। सो अचो त फर्ज़ कयो पाण सभ खां पहिरियां को बि वैल्यू खणूं था। फर्ज़ कयो पाण 0 खणूं था या ॿुड़ी खणूं था एक्स ते, ऐं जेकॾहिं पाण ॿुड़ी हिते रखूं त हीउ टर्म ॿुड़ी थी वेंदो ऐं वाई बराबर -3 थी वेंदो। अहिड़े ई तरीक़े सां पाण हिकिड़ो ॿियो वैल्यू खणूं था एक्स जो 2। जेकॾहिं पाण 2 खणंदासीं त 2 सां वंड थी वेंदो ऐं 1 बचंदो। इन जो मतिलबु इहो थियो त 1 मां जेकॾहिं नेगेटिव जा 3 वञनि त नेगेटिव जा 2 बचंदा, यानी वाई जो वैल्यू -2 थींदो। अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं पाण एक्स जो वैल्यू खणूं था 4 त पोइ हिते 4 पाण रखंदासीं त 2 × 4 थी वेंदो, हिते 2 बचंदो ऐं 2 मां जेकॾहिं नेगेटिव 3 वञनि त नेगेटिव जो 1 बचंदो। इन जो मतिलबु इहो थियो त जॾहिं एक्स जो वैल्यू 4 हूंदो त वाई जो वैल्यू 1 हूंदो। अचो त हींअर पाण पंहिंजे पहिरें पॉइंट ते हलूं था जंहिंमें एक्स ॿुड़ी आहे त वाई बराबर आहे -3। सो -3 आहे हिन जॻह ते। इन जो मतिलबु त हिते एक्स 0 ऐं वाई जेको आहे उहो -3 आहे। सो उहो पॉइंट हीअ आहे। इन खां अॻिते जेकॾहिं पाण हलूं त वाई एक्स बराबर 2 त वाई बराबर -2। हाणे इहो कहिड़ी जॻह ते आहे, उहो हिन जॻह ते मौजूदु आहे ऐं इन खां बाद में 4 आहे त पोइ -1 आहे। सो एक्स असांजो 4 ऐं वाई -1 हिन जॻह ते मौजूदु आहे। सो इहा लकीर जेकॾहिं ड्रा करणु पाण चाहियूं त इहा लकीर कुझु हिन तरीक़े सां ड्रा थींदी। मां ड्रा कयां थो, तव्हां ॾिसो। सो इहा लकीर कुझु हिन अंदाज़ में ड्रा थींदी, छाकाणि त इहा इन्हनि सभिनि पॉइंट्स खां गुज़रंदी। सो इहा लकीर इक्वेशन खे हर पॉइंट ते या हर टुके ते वेरीफाई कंदी, जंहिंजे करे मां इन लकीर खे लिखी सघां थो y बराबर 1/2 x माइनस 3। सो ही लकीर दरअसल सिर्फ़ु लकीर न आहे पर ही इक्वेशन आहे y बराबर 1/2 x माइनस 3 जी। इन खां बाद में पाण इहो सम्झंदासीं त ही लकीर एक्स खे कहिड़ी जॻह ते कपे थी ऐं वाई खे कहिड़ी जॻह ते कपे थी। जंहिं जॻह ते एक्स खे कपे थी उहो हिन जॻह ते इन खे चवंदा आहियूं एक्स इंटरसेप्ट। इन जो सादो मतिलबु इहो आहे त जॾहिं एक्स 6 यूनिट अॻिते वधे थी सॼे पासे त उते ही लकीर उनखे कपे थी, जंहिंजे करे पाण हिनखे छा चवंदा आहियूं एक्स इंटरसेप्ट। इंटरसेप्ट जो मतिलबु हूंदो आहे कपणु। सो जेकॾहिं असां इन जॻह ते ॾिसूं त एक्स 6 आहे ऐं वाई जेको आहे उहा ॿुड़ी आहे। सो असां लिखंदासीं 6, ही उहो पॉइंट आहे जिते एक्स 6 आहे ऐं वाई जेको आहे उहा ॿुड़ी आहे। सो यादि करे छॾियो त एक्स इंटरसेप्ट ते हमेशह वाई ॿुड़ी हूंदो आहे ऐं एक्स जो को बि वैल्यू थींदो आहे या त पॉज़िटिव थी सघे थो या त नेगेटिव थी सघे थो, डिपेंड करे थो पंहिंजी इक्वेशन कहिड़ी आहे। उन खां बाद में पाण चवंदा वाई इंटरसेप्ट ते उहो जेको हिन जॻह ते मौजूदु आहे, छाकाणि त इहा जेकी लकीर आहे जेका असां ठाही आहे इहा लकीर वाई एक्सिस ते इन जॻह ते कट करे थी या कपे थी। सो छाकाणि त वाई खे इन जॻह ते कपे थी सो इहो थी वेंदो वाई इंटरसेप्ट। हाणे वाई इंटरसेप्ट में छा हूंदो, वाई इंटरसेप्ट में एक्स ॿुड़ी हूंदी ऐं जेको वाई आहे उहो -3 आहे। हाणे तव्हां भले अचो हिन टेबल खे ॾिसो जिथे पाण एक्स ॿुड़ी रखीसीं त वाई छा आयो, वाई 3 हुयो, -3। इन खां बाद में जेकॾहिं पाण वाई इंटरसेप्ट ते हलूं त एक्स जो वैल्यू आहे 6। सो एक्स जी जॻह ते जेकॾहिं पाण हिते 6 रखूं त ॿिनि जो खोड़ो 6 ते वेंदो 3 दफ़ा ऐं 3 मां 3 जॾहिं कट कंदासीं त वाई बराबर थी वेंदो ॿुड़ी। सो जेको आहे पाण वटि वाई इंटरसेप्ट 6, सो को बि टुको पाण वेरीफाई कंदासीं त हिन इक्वेशन जे थ्रू या हिन इक्वेशन जे ज़रिए साबित थी वेंदो। सो यादि रखण जी ॻाल्हि इहा आहे त एक्स इंटरसेप्ट ते वाई ॿुड़ी हूंदो आहे ऐं वाई इंटरसेप्ट ते एक्स ॿुड़ी हूंदो आहे। अचो त हींअर हिकिड़ी ॿी मसावात खणूं ऐं उन मसावात जे ज़रिए एक्स इंटरसेप्ट ऐं वाई इंटरसेप्ट ॻोल्हण जी कोशिशि कयूं। सो पाण इक्वेशन खणूं था 5x प्लस 6y बराबर 30। सो ही पाण वटि आहे मसावात। हिन मसावात में जेकॾहिं पाण एक्स जी क़ीमत ॿुड़ी रखूं त वाई जी क़ीमत छा ईंदी ऐं जेकॾहिं वाई जी क़ीमत ॿुड़ी रखूं त एक्स जी क़ीमत छा ईंदी। सो इन तरीक़े सां पाण एक्स इंटरसेप्ट ऐं वाई इंटरसेप्ट मालूम करे सघंदासीं। सो तरीक़ो साॻियो आहे, सभ खां पहिरियां पाण एक्स ऐं वाई जी टेबल ठाहींदासीं। सो ही एक्स ऐं वाई जी टेबल आहे ऐं जेकॾहिं मां हिन जॻह ते एक्स जी क़ीमत रखां ॿुड़ी, फर्ज़ कयो त ही टर्म मुंहिंजो थी वेंदो ॿुड़ी, बाक़ी बचंदो 6y बराबर 30 ऐं जेकॾहिं ॿिन्हिनि साइडनि खे 6 सां वंड कयां त पोइ इहो थी वेंदो 6 × 5 = 30। इन जो मतिलबु इहो थियो त वाई जी क़ीमत ईंदी 5 ऐं इन खां बाद में जेकॾहिं मां वाई बराबर ॿुड़ी रखां
त ही टर्म या ही रक़म जेकी आहे ॿुड़ी थी वेंदी, 5x बराबरि 30 थी वेंदो। 5 सां जेकॾहिं ॿिन्हिनि साइडनि खे वंड कयां त 6 पंजा 30, यानी x जो क़ीमत जेकी ईंदी उहा 6 ईंदी। हींअर आसान थी चुको आहे, x ॿुड़ी रखी करे y जेकॾहिं पाण मालूम कयूं त 5 हिन जॻह ते आहे, सो ही y इंटरसेप्ट आहे। उन खां बाद में जेकॾहिं y ॿुड़ी रखूं त x 6 कहिड़ी जॻह ते आहे, उहो हिन जॻह ते, इन जो मतिलबु x इंटरसेप्ट हिन जॻह ते आहे। सो लाइन पाण ड्रा कयूं जेकॾहिं त उहो पॉज़िटिव 5 खां शुरू थींदी, y जे पॉज़िटिव 5 खां ऐं x जे 6 ताईं हलंदी। सो इहा लाइन जेकॾहिं मां ड्रा कयां कुझु कहिड़े तरीक़े सां कंदुसि, सो इहा लाइन मां ड्रा कयां थो, सो इन अंदाज़ में या हिन तरीक़े सां लाइन इहा ड्रा थींदी। इन जो मतिलबु ही लाइन जेकी आहे उहा 5x + 6y बराबरि 30 खे ज़ाहिर करे थी। हिन लकीर खे मां थोरो हिन पासे बि वधायां थो, छाकाणि त इहा लकीर टुकुर न आहे, लकीर आहे। सो लाइन सेगमेंट न आहे, लाइन आहे। सो इन जे करे मां हिनखे अॻिते वधाए छॾियो आहे। सो हाणे अचो त ॾिसूं y इंटरसेप्ट कहिड़ी जॻह ते मौजूदु आहे। y इंटरसेप्ट हिन जॻह ते मौजूदु आहे। सो इन जॻह ते पाण लिखंदासीं y इंटरसेप्ट। छा? y इंटरसेप्ट। हाणे अगरि y इंटरसेप्ट ते असां ॾिसूं त y इंटरसेप्ट ते x ॿुड़ी आहे ऐं y जेको आहे उहो पॉज़िटिव 5 आहे। ऐं उन खां बाद में पाण वटि जेको ॿियो पॉइंट आहे उहो आहे x इंटरसेप्ट, उहो हिन जॻह ते। सो हाणे x इंटरसेप्ट ते अगरि असां ॾिसूं त x जो वैल्यू घणो आहे? 6 यूनिट खां बाद में जेको आहे उहा x आहे ऐं y जो वैल्यू ॿुड़ी आहे। सो ही असांजो आहे x इंटरसेप्ट। उमीद त तव्हांखे टॉपिक सम्झ में अची वियो हूंदो।